पाकिस्तान चीन विच में ओभर ऐं नार में अमन कायम करण लाइ 5 नुकाती अमन मंसूबो पेश करे छॾियो। ॿिन्ही मुल्कनि तकरार पखिड़ण खां रोकण लाइ फौरी तौर कदम खणण जो मुतालबो। परॾेही वज़ीर साख डार जी चीनी हम मनसब वांग ज़ी सां मुलाक़ात दौरान अमरीका ईरान विच में जंग बंदी लाइ टियाकड़ी ते ॻाल्हियूं। ॿिन्ही अॻवाननि विच में आलमी सूरत-ए-हाल ते राब्ता जारी रखण ते इत्फाक़। ॿिन्ही मुल्कनि जो चवणु आहे त तकरारनि जे हल लाइ ॻाल्हियूं ऐं सफ़ारतकारी वाहिद रस्तो आहे। हुर्मुज़ जे सामूंडी लंघ में फाथल जहाज़नि ऐं अमले जी हिफ़ाज़त यकीनी बणाई वञे। अमुन ॻाल्हियुनि दौरान ताक़त जे इस्तेमाल ऐं धमकियुनि खां पासो करणु घुर्जे। शहरनि जी हिफ़ाज़त यकीनी बणाए गैर फ़ौजी थाकनि ते हमला फौरी तौर ते रोकिया वञनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी बरतानिया फ्रांस समेत इतिहादनि ते छिती तनक़ीद। संदसि चवणु आहे त अमरीका खां ख़रीद कयो या हुर्मुज़ वञी पाण तेल वठो, अमरीका हाणे मदद न कंदो। बरतानिया ईरान जी हुकूमत किराणे में शामिल थियण खां इनकार कयो। फ्रांस फ़ौजी सामान इसराइल खणी वेंदड़ जहाज़नि खे हवाई हदुनि मां गुज़रण खां रोकियो। अमरीका हाणे हर मुल्क जी मदद न कंदो, तव्हांखे पाण वेहण सिखणो पवंदो। मुश्किल मरहलो गुज़री वियो आहे। ईरान हाणे मुकमल तौर ते तबाह थी चुको आहे। अमरीका तरफ़ा ईरान ते हमलनि जो सिलसिलो वधीक तेज़ करण जो ऐलान। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान सां मुआहिदे जो ख़्वाहिशमंद आहे। मुआहिदो न थियो त ईरान ते वधीक हमला कंदासीं। अमरीका वटि ऑप्शन तमामु घणा ऐं ईरान वटि महदूद आहिनि। ईरानी सामूंडी हवाई फ़ौज खे तबाह कयो वियो आहे। ईंदड़ ॾींहनि में फ़ैसिलाती कार्रवाई कंदासीं। ईरान कुझु न करे सघंदो। कुझु मिसाइल हमला थींदा जेकी रोके वठंदासीं। अमरीकी बचाव वारो वज़ीर पीट हेगेस्ट ईरान जी सनअतुनि ऐं तहक़ीक़ाती मर्कज़नि ते हमला कया पिया वञनि। ईरान जे सप्लाई चेन खे मुकमल तौर तबाह कयो वियो आहे। ईरानी सामूंडी फ़ौज जे 150 खां वधीक जहाज़नि खे तबाह कयो वियो आहे। जनरल डेनकेन अमरीका इसराइल जे ईरान ते सभ खां वधीक ख़तरनाक बमबारी। असमान में 2000 किलो वज़नी बंकर बस्टर बमनि सां हमला। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप बमबारीअ जी वीडियो पंहिंजे सोशल मीडिया अकाउंट ते शेयर करे छॾी। तेहरान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि धमाका, बिजली मुअत्तल। ईरानी फ़ौज तरफ़ां असमान वेझो $30 मिलियन मालियत जो रिपेयर ड्रोन तबाह करण जी दावा। इसराइल में तल अबीब, बेयर अलसबी, अल जलील, नगब तल नोफ एयरबेस, इराक ते बमबारी। अलजफ्रा, विक्टोरिया, अली अल सलामन उॾामनि ते अमरीकी फ़ौज जे थाकनि ते मिसाइल ऐं ड्रोन हमला। दुबई वेझो समुंड में कोयती झंडे वारे ऑयल टैंकर ते बि हमले खां पोइ ईरान 3 चीनी जहाज़नि खे हुर्मुज़ जे सामूंडी लंघ मां गुज़रण जी इजाज़त ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां पेट्रोलियम शयुनि स्मगलिंग ऐं गैर क़ानूनी ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करण जी हिदायत। संदसि चवणु आहे त हुकूमती कोशिशुनि सां ग़रीब अवाम खे 129 अरब रुपयनि जो रिलीफ ॾिनो वियो आहे। तरक़ियाती बजट में कटौती, ख़र्च घटाइण ऐं बचत लाइ मुख़्तलिफ़ क़दम खंया विया आहिनि। वफ़ाक़ी सरकार जे वक़्ताइतनि फ़ैसिलनि सबबि पेट्रोलियम शयुनि जो ज़ख़ीरो मुल्की ज़रूरतुनि लाइ मुनासिब मिक़दार में मौजूद आहे। अवाम खे रिलीफ फराहम करण हुकूमत जी पहिरीं ज़िम्मेवारी आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जूं सदर आसफरी ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां अलॻि-अलॻि मुलाक़ातूं। ख़िते जी सूरत-ए-हाल, तवानाई जे बहिरान ऐं ख़र्च घटाइण जे क़दमनि ते ॻाल्हियूं। अवाम खे रिलीफ ॾियण लाइ कोशिशुनि जो सिलसिलो जारी रखण ते इत्फाक़। सिंध काबीना कणक ख़रीदारी कचे जे इलाइक़नि जी सर्वे जी मंज़ूरी ॾेई छॾी। कराची में मुल्क जो सभ खां वॾो स्टेट ऑफ द आर्ट म्यूज़ियम क़ाइमु करण जो ऐलान। मुतासिर इलाइक़नि में रोडनि में पुलनि जी बहाली लाइ इज़ाफ़ी 888 ॾाई 244 मिलियन रुपयनि जी मंज़ूरी। दरगाहुनि ऐं मज़हबी हंधनि जी तरक़ियाती रिथाउनि लाइ बि मंज़ूरी। दरगाह हज़रत सचल सरमस्त लाइब्रेरी मंसूबे जी लाॻत
5 करोड़ 15 लख रुपया मुक़रर दरगाह भिटशा मनसूबे लाइ 3 करोड़ 36 लख रुपयनि जी रक़म मख़सूस शागिर्दनि खां फी जी मद में उगाड़ियल 3.4 अरब रुपया वापसि ॾियण जी मंज़ूरी हक़दार शागिर्दनि लाइ शफ़ाफ़ निज़ाम जोड़ण जी हिदायत। सिंध काबीना औरत फाउंडेशन लाइ बि 5 करोड़ रुपया ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सखर ऐं रोही में तरक़ियाती मनसूबनि जी बि मंज़ूरी। नेशनल हाईवे कॉम्प्लेक्स जल्द मुकमल करण जी हिदायत। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त नई पॉलिसी तहत 1 लख मेट्रिक टन कणक जी ख़रीदारी कई वेंदी। कचे में जदीद बुनियादनि ते सर्वे सां सिक्योरिटी मसइला हल करण में मदद मिलंदी। ऑपरेशन खां पोइ कचे में अमन अमान जी सूरतहाल बहितर थी आहे। दुनिया में पेट्रोलियम शयुनि जा अघ वधी रहिया आहिनि। शहरनि खे गैर ज़रूरी तौर सफ़र करण खां पासो करणु घुर्जे। तवानाई जे बहिरान सबबि बचत जी पॉलिसी अख़्तियार कई वेंदी। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो आहे त मेहर वाक़े केस में फेयर ट्रायल जो मौक़ो फ़राहम कयो वियो। हिमायत में फ़ैसिलो अचण ते सुठो ऐं ख़िलाफ़ अचण ते ख़राब वारो तासुर ख़तम थियणु घुर्जे। फुटेजिस में वाज़े नाहे त फायरिंग कराची या दादू में थी आहे। कराची में शादी जी तक़रीबुनि दौरान रोज़ानो फायरिंग जा वाक़िया थींदा आहिनि। जेकॾहिं कानून जी भञकड़ी थी त पुलिस खे कलम 144 ते अमल करणु घुर्जे। कचे में निजात बहिराण ऑपरेशन सबबि अमन अमान क़ाइमु थियो आहे। ऑपरेशन दौरान 392 ॾोहारियुनि हथियार फिटा करे गिरफ़्तारी पेश कई आहे। सखर खां बहावलपुर ताईं जो सफ़र महफ़ूज़ कयो वियो आहे। धाइलनि ख़िलाफ़ ऑपरेशन सां ॾोहनि जी शरह घटि थी आहे। कणक जो अघु 3.5 रुपया फी मण मुक़रर। रुगो हारी कार्ड रखंदड़ आबादगारनि खां ख़रीदारी कई वेंदी। ख़राब कीणे लॻल ऐं मिटीअ सां भरियल कणक ख़रीद करण जी इजाज़त न हूंदी। मयार जी भञकड़ी ते सेंटर इंचार्ज ऐं ज़िले फूड कंट्रोलर ज़िम्मेवार हूंदो। कंहिं बि ख़रीदारी मर्कज़ ते अॻुवाट अदायगीअ ते मुकमल तौर पाबंदी। IMF पेट्रोलियम शयुनि ऐं सोलर सिस्टम ते 18% GST लॻाइण जो मुतालबो करे छॾियो। नवनि घरनि जी ख़रीदारी ते टैक्स छूट ख़तम करण जो मुतालबो। नए माली साल जी बजट में टैक्स हदफ़ में 1600 अरब रुपया इज़ाफ़े जी तजवीज़। सकाफ़त वारे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह तरफ़ां मीरपुर ख़ास में प्रताप भवन जे महल खे सकाफ़ती विरसो करार ॾियण जो ऐलान। संदसि चवणु आहे त डिवीज़नल हेडक्वार्टरनि में आर्ट काउंसिल बहाल करे ज़िले सतह ते बि आर्ट काउंसिल क़ाइमु कयूं वेंदियूं। मीरपुर ख़ास जी आर्ट काउंसिल खे बि बहाल कयो वेंदो। बंदि पियल म्यूज़ियम खे बि खोलियो वेंदो। मियां साहब भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो क़तल। चोडियो सदायो में हथियारबंदनि गुलज़ार बुढ़ो खे क़तल करे छॾियो। मीरपुर ख़ास में मैट्रिक ऐं इंटर जे नतीजनि में बेक़ाइदगियुनि ते कंट्रोलर तां बरतरफ़। सूबाई वज़ीर इस्माइल राहू अनवर अलीम ख़ानज़ादे खे नौकरी तां बरतरफ़ करे छॾियो। चवणु आहे त मीरपुर ख़ास जे तालीमी बोर्ड में वॾे पैमाने ते बेक़ाइदगियूं साबित थी चुकियूं आहिनि। पिंगरियो में GD अॻवान जहान खान खोसो संस घर भातियुनि ते केस दाख़िल थियण ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल। शहर जा मुख्य कारोबारी मर्कज़ शाही बाज़ार ख़लीफ़ो बाज़ार मेन रोड समेत ॿिया मार्केट बंद। शहरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। GD अॻवान जो चवणु आहे त जहान खान खोसे ऐं संस घर भातियुनि मथां दाख़िल कूड़ो केस ख़तमु कयो वञे। टंडे बागे में मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ धुरियुनि जी एहतजाजी रैली ऐं धरणो। अॻवान जो चवणु आहे त आई समेत ॿिए नशे जे विकिरे सबबि नौजवान नसुल तबाह थी वियो आहे। पुलिस मंशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई लाइ तयारु नाहे।
नाले वारे गुलूकार अली ज़फर जी साख खे नुक़सान पहुचाइण ते मिशा शफ़ी ते 50 लख रुपया ॾंड। लाहौर जी अदालत गुलूकार अली ज़फर जे हर्जाणे जी दावा खे दुरुस्त करार ॾेई छॾियो। लाहौर कलंदर्स जे ओपनर फ़खर ज़मान ते पाकिस्तान सुपर लीग 11 जे ॿिनि मैचुनि जी पाबंदी। कराची किंग्स ख़िलाफ़ मैच में फ़खर ज़मान ते बॉल टेम्परिंग में मुलविस करार।